लारकान मां खे ख़बर ॾींदा हलूं त हल्का रिपोर्टर गदा हुसैन जी रिपोर्ट मुताबिक़ शहीद बेनज़ीर भुट्टो प्रेस क्लब जी अहम गॾजानी सदर मोहम्मद नवाज़ उमरानी सदारत हेठि थी गुज़री। प्रेस क्लब जे बहबूद भलाई लाइ गौर वीचार कयो वियो। उन मौक़े ते सीनियर नायब सदर सईद नूर वगन, जनरल सेक्रेटरी ए हमीद शेख, डिप्टी जनरल सेक्रेटरी साहिल लुंड, मुरीद हुसैन सोलंकी, दिलमुराद खोसो, मुश्तबा जतोई, डॉक्टर मोहम्मद बख्श उमरानी, आशिक हुसैन अबड़ो ऐं ॿिया मौजूद आ। गॾजानीअ खे ख़िताब कंदे सदर मोहम्मद नवाज़ उमरानी चयो त सहाफ़त हिकु पैगंबरी पेशो आहे। पंहिंजे सहाफ़ी दोस्तनि खे घुर्जे त कलम खे बहितर नमूने इस्तेमालु कयो वञे, जॾहिं त कलम खे ग़लति इस्तेमालु करण सां बहितरीन सहाफ़ी दोस्तनि जी साख मुतासिर थिए थी, जेको न थियणु घुर्जे। हुन चयो त शहीद बेनज़ीर भुट्टो प्रेस क्लब लारकान जा महिनतकश सहाफ़ी दोस्त आहिनि, जिन सां कमु कंदे तमामु ख़ुशी महसूस थिए थी। हुन वधीक चयो त प्रेस क्लब जे प्लेटफॉर्म तां मज़लूम अवाम जो आवाज़ आला एवन ताईं पहुचाइण जी भरपूर कोशिश कई वेंदी।